GS पंडाल में वेठल सभी पार्टी जा सरबराह मुंहिंजूं भेणूं GS अॼु फर्स्ट पे आहे ऐं तारीख़ जे मज़दूरनि खे इहो सॼी दुनिया जे मज़दूरनि खे पैगाम ॾेई छॾियो त मज़दूर हिकु थियो ऐं अॼु उहो ॾींहुं आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे 70 सालनि खां वठी मज़दूर ग़रीब तर ग़रीब थींदो पियो वञे, पर उनजी महिनत मां सरमाएदार अॼु बि पंहिंजूं फैक्ट्रियुनि जे मथां फैक्ट्रियूं पियो ठाहे, पर मज़दूर जे ॿारनि जे लाइ न तालीम, न उन्हनि खे साफ़ पीअण जो पाणी, न उनजे घर में अटो, न उन्हनि जे घर में ख़ुशी। हू ग़रीब तर ग़रीब पिया ऐं हिकिड़े तरफ़ हारी मज़दूर हारी अहिड़ा कामेड़ पहिरीं चई छॾियो त जिए हारी ऐं मज़दूर जिए हारियां ई पुरनूं कोरे अंदरि सुबुह ऐं शाम जिए सिंध जिए। जेतिरे ताईं हिन मुल्क में मज़दूर ऐं हारी ख़ुशहाल न थींदा त असां सम्झूं था उहो मुल्क बि ख़ुशहाली जे रस्ते ते न वेंदो। अॼु बि ॾिसो त मज़दूर वेचारा महिनत कनि था, हुकूमत जे तरफ़ां हुननि खे को पैकेज नथो ॾिनो वञे। 25,000 रुपया उन्हनि जे लाइ ऐलान कयो वियो, पर उन्हनि ते बि अमल न आहे। अॼु बि वेचारा फाका कशी ऐं सिंध जा मज़दूर हारी रोइनि पिया। वेचारा उन्हनि जे ॻोठनि में स्कूल कान्हनि, रोड न आहिनि, रस्ता न आहिनि। असां सम्झूं था त हीउ जेको इतिहाद थियो आहे, हिन इतिहाद खे एतिरो सधारो कजे जो माज़ी में 1950 में 10X एक्ट ते बिल जे अमल हारिन करायो, 1 यूनिट जी तहरीक हुजे या अधु पटे जी तहरीक हुजे, वरी सिंध में हिकु इनकलाब जी ज़रूरत आहे। ऐं मां सम्झां थो त हीउ इतिहाद वरी सिंध में इनकलाब आणींदो। ऐं जेतिरे ताईं सिंध जा हारी मज़दूर ख़ुशहाल न थींदा, ओतिरे ताईं असां सिंध जे वॾेरनि ऐं सरमाएदारनि ऐं व्याजखोरनि खे बि सुख सां सुम्हणु न ॾींदासीं, छो जो असली वारिस सिंध जा हारी ऐं मज़दूर आहिनि जेके पंहिंजो कोहिड़ो कनि था। हुननि जे ॿारनि जे लाइ तालीम जे लाइ, हुननि जे स्कूल जे लाइ फीसूं माफ़ु कयूं वञनि। हिननि हुक्मराननि खे ॿुधाइण था चाहियूं त महिरबानी करे सिंध जे हारी ऐं मज़दूर सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में इहे हारी मज़दूर वरी तहरीक लाइ तव्हांजा रस्ता रोक करे ई पंहिंजा हक़ वठंदा। असां सम्झूं था त हींअर सिंध में जेका यलगार लॻी पई आहे ऐं जेके हीअ मुआइदा पिया थियनि, सिंध जी ज़मीनूं धारनि जे हवाले कयूं पियूं वञनि, असली वारिस सिंध जा हारी आहिनि। ज़मीनूं असल में त उन्हनि खे ॾिनियूं वञनि। हीअ जेके वॾेरा जागीरूं ठाहे वेठा आहिनि, शिकार गायूं ठाहे वेठा आहिनि, हिकिड़े तरफ़ जेके आहिनि असांजे हारियुनि खे शहीद पियो कयो वञे। कराची में ॾिसो त नाज़िम जोखे सां जेको हशर कयो वॾेरनि, उन जे लाइ पाण खे जिदोजहद करणी पवंदी। हिननि वॾेरनि खे ॿुधाइणो पवंदो त बाबा हीअ सिंध जा हारी मिसकीन आहिनि जेके तव्हां शहीद पिया कयो, हिननि खां हिननि खे इंसाफ़ वठिणो पवंदो वॾेरनि खां। जेतिरे ताईं वॾेरनि जागीरदारनि मां जान न छुटंदी, ओतिरे ताईं असांजी जंग जारी रहंदी। GS